अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ए के सिंध न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। झंडोमरी का ख़बर शामिल कंदा हलूं त झंडोमरी जे हाई स्कूल में बरसाती पानी गोदे जेडो बीठल ऐं स्कूल जा शागिर्द बीठल पानी में बेंचूं रखी पंहिंजे स्कूल में ईंदा आहिनि। सूबाई वज़ीर वर्कर्स एंड सर्विस फोकल पर्सन सैयद ज़िया अब्बास रिज़वी जो ख़ास मुआविन कासिम कालरो स्कूल में बीठल पानी में क्रॉस थींदे ॾिसी सघिजे थो ऐं DC टंडरोवाला नोटिस वठे। शागिर्दनि जो चवणु आहे त DC टंडरोवाला नोटिस वठे। झंडोमरी में ख़बर शामिल कंदा हलूं त झंडोमरी में ए के सिंध न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रहीम ख़ासकेली जे रिपोर्ट मुताबिक़ झंडोमरी जे हाई स्कूल में बरसाती पानी गोदे जिडो बीठल ऐं स्कूल जा शागिर्द बीठल पानी में बेंचूं रखी पंहिंजे क्लासनि में वेंदा आहिनि। सूबाई वज़ीर वर्कर्स एंड सर्विस फोकल पर्सन सैयद ज़िया अब्बास रिज़वी जो ख़ास मुआविन कासिम कालरो स्कूल में बीठल पानी में क्रॉस थींदे ॾिसी सघिजे थो ऐं DC टंडरोवाला नोटिस वठे। शागिर्दनि जो दाहूं